प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। फिलिपस ऐं हब्श जो वज़ीर, रसूलनि जा कम 8 बा, ज़मानो शागिर्दी वारो, मंज़िल जी अलामत। शागिर्दी वारो ज़मानो हिस्सो 5, मंज़िल जी अलामत। ऐं हाणे कहिड़े रस्ते ते वञणो आहे? हिकु ग़लती थी वई आहे। रस्तम जी मालूमात घर रहिजी वई आहे। इहा घर जी तख़्ती ते लॻियल रहिजी वई। वाह, हाणे छा कंदासीं? उते हिकु निशान सां रस्ता बि ॿुधाया विया आहिनि। छा छोकिरियूं पंहिंजी मंज़िल ताईं पहुची वयूं हूंदियूं? ही सुठी ॻाल्हि आहे त रस्तनि बाबति मालूमात मौजूद आहे, फ़क़्ति गाॾियुनि लाइ न पर असांजी ज़िंदगीअ लाइ बि। छा तव्हांखे मालूम आहे त ख़ुदा असांजे रस्तनि बाबति रहनुमाई करे थो? इहे कहिड़ा हूंदा आहिनि? उन्हनि जा हथ पैर हूंदा आहिनि, कन ऐं वात बि हूंदा आहिनि। जीअं फिलिपस फ़क़्ति इहो ई रहनुमा आहे जेको ख़ुदा वटि वञण जो रस्तो ॼाणींदो हो। हू उन खे बहितर नमूने बयानु करे सघंदो हो। हुन घणनि माण्हुनि खे येसु वटि वञण जो रस्तो ॿुधायो। फिलिपस ॾखण तरफ़ उन रस्ते ते वञ जेका यरूशलेम खां गज़ा तरफ़ वञे थो। ख़ुदा खे फिलिपस जी ज़रूरत हुई। ख़ुदा खे तव्हांजी ज़रूरत आहे। उनखे उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके रस्तो ॼाणींदा आहिनि। छा तव्हां येसु लाइ मंज़िल ताईं पहुचण वारी अलामत बणजण पसंदि कंदा? तव्हां फिलिपस खां घणो कुझु सिखी सघो था। हुन ही ना चयो त मां ही ना करे सघंदसि। हुन जल्दी सां हुकम खे मञियो। हू उन मिटी सां भरियल रस्ते ते अकेलो न हो, पर अथोपिया जे मुल्क जो वज़ीर उन रस्ते ते पंहिंजे रथ ते वॾे जलूस सां वञी रहियो हो। उन माण्हू 120 मील खां वधीक सफ़र कयो हो त हू यरूशलेम वञी इबादत करे सघे। हू हैकल में पंहिंजो महांगो तोमार खणी आयो हो। जॾहिं हू सफ़र करे रहियो हो, हू कलाम मुक़द्दस जी आयतन खे उन तोमार जी मदद सां ज़ोर ज़ोर सां पढ़ी ही रहियो हो। לא תואר לו ולא הדר, ונראהו ולא מראה. फिलिपस डोड़ी उन जलूस ॾांहुं वियो। ונחמדהו נבזה וחדל אישים איש מכאובות וידוע חולי. छा तोखे हुन जी समझ अची रही आहे जेका तूं पढ़ी रहियो आहीं? न, मूं वटि को बि न आहे जेको मूंखे सम्झाई सघे। अचो मूंसां गॾु वियो ऐं मूंखे सम्झायो त हिन जो मतिलबु छा आहे। तूं मसीह बाबति पढ़ी रहियो आहीं। हू ख़ुदा वटि वञण जो वाहिद रस्तो आहे। उन ते ईमान आण त हू तोखे तुंहिंजी ज़िंदगी जे मक़सद ताईं वठी वेंदो ऐं ईंदड़ ज़िंदगी ताईं बि। मुंहिंजो ईमान आहे त येसु ख़ुदा जो पुटु आहे। फिलिपस हिकु मंज़िल ताईं पहुचाइण वारी अलामत जीअं हो जे येसु ॾांहुं इशारो कयो ऐं वज़ीर उन जी रहनुमाई ते हलियो। हुन जे दिलि सही रस्तो चूंडियो हो। हू ख़ुशी सां पंहिंजे घर वापसि वियो ऐं असां सभु उन जे बारे में एतिरो ई ॼाणूं था। मूंखे यकीन आहे त तव्हां खे बि ख़ुदा ताईं वञण जे वाहिद रस्ते बाबति मालूम हूंदो ऐं तव्हां बि येसु ताईं पहुचण वारे अलामत जीअं हूंदा। घर में, स्कूल में ऐं पंहिंजनि दोस्तनि में ऐं कंहिं न कंहिं ॾींहुं जर्मनी में, जिते मंज़िल ताईं पहुचण वारे अलामत जेका येसु ताईं वठी वञे, उन जी तमामु घणी ज़रूरत आहे। बिल्कुलु, अफ्रीका ऐं एशिया में बि लखे माण्हुनि वटि का मालूमात न आहे। उन्हनि अञा ताईं न ॿुधो आहे त येसु ई वाहिद रस्तो आहे जेको ख़ुदा ताईं वठी वञे थो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।